यूसी पंजाब मदेजी ते चेयरमैन जो उम्मीदवार इज़हार अहमद ॾखण टाउन कमेटी मदेजी जे वार्ड नंबर 2 जे पीपी उम्मीदवार सरदार नजफ कमारियो खिलाफ इलेक्शन कमीशन वटि शिकायत दाख़िल कराए छॾी आहे। नाज़रीन, नजफ कमारे खे नाअहल क़रार ॾियण ऐं चूंडनि वारे अमल खां परे रखण जो मुतालबो कयो वियो आहे। यूसी पंजाब मदेजी ते चेयरमैन जो उम्मीदवार इज़हार अहमद ॾखण टाउन कमेटी मदेजी जे वार्ड नंबर 2 जे पीपी उम्मीदवार सरदार नजफ कमारियो खिलाफ इलेक्शन कमीशन वटि शिकायत दाख़िल कराए छॾी। नजफ कमारे खे नाअहल क़रार ॾियण ऐं चूंडनि वारे अमल खां परे रखण जो मुतालबो कयो वियो आहे। सरदार नजफ कमारियो चूंड मुहिम दौरान हिकु कार्नर गॾिजाणी में सियासी मुख़ालिफ़ इज़हार अहमद ॾखण खे मुबैना तौर मौतमार धमकियूं ॾींदे चयो त हू ॾखण ख़ानदान खे ख़तमु करे छॾींदो। ॿियो त ठहियो संदन अबनि ॾाॾनि जूं क़बरूं बि मसमार करे छॾींदो। चवण थो चाहियां उहे चवनि था त असांजे क़बरुनि ते चिंगारियूं करियूं आहिनि। मां उनखे इहो चवां थो पियो त तव्हांखे असां हर बार चूंडे करे असां पंहिंजनि जे मथां चिंगारियूं करियूं आहिनि। कॾहिं असांखे ईअं न जॻायो जो तव्हांजो हिते क़बरूं बि न हुजनि ऐं तव्हां बि न हुजो। हाणे तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हाणे असांखे बि सम्झ आई आहे त असां जेके तव्हांखे पहिरें भई गाना ॻायूं यकतारा चपड़ी वॼाए गानो वठी वेंदा आहियो न, हाणे तव्हांखे मां इहो ॿुधाए छॾियां त जहिड़ी ॿोली तव्हां ॻाल्हायो था मूंखे उन खां वधीक ख़राबु ईंदी आहे ॻाल्हाइण। सिंध जी नामवर सूफ़ी शख़्सियत इमामुद्दीन फ़क़ीर मरहूम जी दरगाह जे गादीनशीन ऐं यूसी पंजाब मदेजीअ ते चेयरमैन जो उम्मीदवार इज़हार अहमद ॾखण इलेक्शन कमीशन खे ॾिनल दरख़्वास्त में शिकायत कई आहे त पीपी उम्मीदवार पारां असांजे कुटुंब खे मौतमार धमकियूं ॾियण ऐं दरगाह तोड़े असांजे अबनि ॾाॾनि जे क़बरुनि खे मसमार करण वारियूं धमकियूं आइन जे आर्टिकल 4(9) जी खुलियल भञ कड़ी आहे। उम्मीदवार इज़हार अहमद ॾखण सरदार नजफ कमारियो खे नाअहल क़रार ॾेई तक में पोलिंग वारे ॾींहुं संदसि चुर ते पाबंदी विझण जो मुतालबो करे छॾियो आहे त जीअं पुरअमन चूंड अमल खे यक़ीनी बणाए सघिजे।